नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा हलूं त म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे मुलाज़िमनि तरफ़ां 16 महीननि खां बंद पयल पगारूं जारी कराइण जे लाइ 16 ॾींहं बि पीपल चौक ते जावेद कलोड़ो, मिठा मलिक, राव वकार, किफ़ायतुल्ला घोटो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अलामती बुख हड़ताल जारी रखंदे मुलाज़िमनि चयो त शहीद राणी जी मज़ार अॻियां पगारुनि जी बहाली लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो। तंहिं हूंदे बि पीपी क़यादत खे असां ते रहम न आयो। पीपी दौर में पूरी सिंध में 13,000 खां मथे मकानी खातनि में नौकरियूं ॾिनियूं वयूं। किथे को बि मसलो न आहे। सिर्फ़ सियासी बुनियाद ते घोटकी जे 200 खां मथे मुलाज़िमनि जूं पगारूं बंदि करे फ़क़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वियो आहे। पीपी जे सूबाई वज़ीर इकरामुल्लाह दारेजो MNA सरदार मोहम्मद खान महर जे घरनि ॾांहुं पाक किताब खणी वियासीं, पर हिननि खे बि रहम न आयो। हिननि चयो त रमज़ान जे महीने में घोटकी खां खानगढ़ ताईं पैदल मार्च कयो। पीपी MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर पगारूं जारी करण जी ख़ातिरी कराई, पर पगारूं जारी न थियूं। एहतजाज कंदड़नि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं घोटकी ज़िले में चूंडियल अवामी नुमाइंदनि खे अपील कई त 16 महीननि खां बंदि पयल पगारूं जारी कराए 200 खां वधीक खानदाननि जी बेचैनी ख़त्म कराई वञे। बचड़नि खे बुख बदहाली मां छुटकारो ॾियारियो वञे। हिननि चयो त मुसलसल एहतजाज बावजूद सूबाई वज़ीर ॾियां इकरामुल्लाह दारेजो MNA मोहम्मद बख्श खान महर समेत कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तरफ़ां पगारूं ॾियारण जो आसरो नाहे ॾिनो वियो, जंहिं करे मुलाज़िमनि में सख़्त बेचैनी फैलियल आहे। जेसीं ताईं असांजूं पगारूं जारी न थींदियूं असांजो एहतजाज जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।